أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يوم يكشف عن ساق ويدعون إلى السجود فلا يستطيعون صدق الله العلي العظيم जिंदा कुनी अताइतो वर्ब कुशी फिदाइतो जिंदा कुनी अताइतो वर्ब कुशी फिदाइतो दिलशुदा मुबतला इतो हर चे कुनी रजा इतो दुरफशानी ने तेरे कतरों को दरिया कर दिया, दिल को रोशन कर दिया, आँखों को बीना कर दिया। जो न थे खुद राह पर औरों के हादी बन गए, क्या नजर अल्लाह अकबर जिसने मुर्दों को मसीहा कर दिया। वो मुअज़्ज़ज़ थे ज़माने में मुसलमान होकर, हम ख्वार हुए हैं तो तारिके कुरान होकर। दरूद शरीफ लगा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मोहतरम दोस्तों, ये उच तो असांजे नंढड़े दोस्त फरहान आहे भी गरीब पर मोहब्बत जो बादशाह हुआ। ओच तो ही प्रोग्राम ज़ोर ॾेई मूंखां वरितई। अॼु भी मां उनखे गुज़ारिश कई त मुलतवी कयूं, पर चैंसे मां ऐलान करे चुको आहियां, मुआहिदो निभाइण लाज़िम थी पियो। इन करे मां हाज़िरी अवां जी ख़िदमत में भरी आहे। रब खां दुआ आहे त क़बूल फरमाए। दोस्तो, ही मुहर्रमुल हराम जो महीनो आहे। अवां जेकॾहिं ॿियो अहिड़ो पखो आहे त हेॾे खणी अचो, जमात खे बि थोरो लॻे। ॿियो पखो हुजे त बिजली आहे। मुहर्रमुल हराम जो महीनो अवां खे ख़बर आहे त इन इहो इब्तिदाई इस्लाम जो महीनो आहे। इन्हीअ सां इस्लामी साल शुरू थींदो आहे। ज़ुल्हज जे महीने ते इस्लामी साल जो इख्तिताम थींदो आहे। ज़ुल्हज में भी कुर्बाननि जो हिकिड़ो ख़ासि दास्तान आहे। अल्लाह जी ताबेदारी, अल्लाह जे अॻियां सर्ब सुजूद थियणु। इब्राहीम ऐं इस्माइल अलैहिमुस्सलाम ॿिन्ही ख़ूब रब जी ताबेदारी करे ॾेखारी। हिकिड़े हमरा चयो त शहादत रब जे हुकुम मञण में इमाम सगोरो मथे या इब्राहीम इस्माइल अलैहिस्सलाम मथे।
मां चयो उम्मती खे उम्मतिन में तोरबो आहे, नबीअ खे नबीअन में तोरबो आहे। हर हिक जो पंहिंजो शान। गविन खे गविन में ॾिसबो त ही भली आहे या न आहे, गविन खे बकरिन सां भेंट थोरी ॾिबी। बाक़ी इब्राहिम अलैहिस्सलाम जो भी इंतहाई कमाल हो जो अब्बे जे हथ में काती, दुश्मन जे हथ में हुजे उहा ॿी ॻाल्हि आहे। अब्बे जे हथ में काती आहे ऐं बचो लेटियो पियो आहे। पीउ खे तो चवे अब्बा मूंखे ऊंधड़ो सिर भर सजदे वांगुरु हेठि सुम्हा जो चेहरे ते नज़र तुंहिंजी न पवे ऐं मां भी तुंहिंजी काती वग़ैरह न ॾिसां ऐं अल्लाह जो हुकुम पूरो थी वञे। इहो भी कमाल जी मोहब्बत जो ऐं इताअत रब्बी जो इंतहाई बेहतरीन मिसाल आहे ऐं सब्र ऐं इस्तक़ामत जी वॾी ॻाल्हि आहे। सब्र जा टे क़िस्म आहिनि, उन मां हिकिड़ो क़िस्म इहो आहे त अल्लाह जे हुकुम ते ॼमी बि हो, जहिड़े भी क़िस्म जो लोॾो अचे उन हुकुम खे पूरे करण में हेठि मथे न थिजो। इहो सब्र इब्राहिम इस्माइल अलैहिस्सलाम जो हो। हेॾे वरी करबला वारो पंहिंजा बचड़ा पंहिंजे हथनि सां पियो खणंदो रखंदो अचे। इहो भी वॾो मंज़र। मतलब छा हो, मक़सद कहिड़ो हो? जीअं इस्माइल ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम इताअत रब्बीअ में रब जे हुक्म जे अॻियां सरेंडर थी सिर निवाए बचे सूदे पेश थियो। हिते भी मुंहिंजो सोहणो हुसैन सब चो रज़ी अल्लाह हो। सब मामला ख़त्म करे फरमाओ मूंखे दौलत नथी खपे, मूंखे बादशाही नथी खपे, मूंखे मदीनो मक्को भी नथो खपे। एतिरे क़दर जो इहे मुक़द्दस शहर आहिनि, महबूब शहर आहिनि, पर अल्लाह जे दीन जो मामलो इहो आहे त इहे शहर भी छॾे मां इन जाइ ते कुर्बानी ॾियण जे लाइ हाज़िर आहियां। इहो वॾो मंज़र आहे ऐं इहो अंबिया किराम जो शेवो आहे। नबियन भी वतन कुर्बान किया, मके जहिड़ो वतन मुंहिंजे सोने करीम कुर्बान कयो अल्लाह जी इताअत में। त ज़िलहज जे महीने में भी हिकिड़ो वॾो दास्तान आहे। इस्माइल खां शुरू थिए थो। 18 ज़िलहज ते हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु ज़िन्नूरैन भी आहे, ज़ुलबैतैन भी आहे, ज़ुलबिशारतैन भी आहे। उनखे ॿ शयूं मिलियूं, नबीअ जूं 2 न्याणियूं मिलियूं। चवनि था आदम खां वठी असांजे सोहणे करीम जन ताईं कंहिं दुनिया में अहिड़ो को माण्हू न आहे जंहिंखे नबीअ जूं 2 न्याणियूं मिलियूं। इहो वक़्तु हज़रत उस्मान गनी जो। आख़िर में हैदर करार हज़रत के चयो साईं बाग़ी चौधारी बीठा आहिनि, मां विड़ा। फरमाओ न मां हाणे हुज़ूर अॼु खे निंड में ॾिठो आहे। मूंखे चऊं कमीस न ला, खिलाफ़त जी कमीस न ला, तो जो रोज़ो असां वटि आहे छोड़नो। करबला में भी मामलो इहो ई हो। उते पानी पियारण वारो अब्बास हो, हिते खुद हैदर करार अली उल मुर्तज़ा पानी खणी हज़रत उस्मान गनी के पहुंचायो। अब तवज्जो आहे अलाए न, ये कुछ हकीकतूं हैं। हज़रत उस्मान गनी जी भी मज़लूमाना शहादत ऐं इताअत शारिय में शहादत आहे। ऐं इहा इताअत हर माण्हूअ खां मतलूब आहे। असां तव्हां खां भी अल्लाह ताला इहो ई थो घुरे।
तो जॾहिं मां तव्हांखे हुकुम कयां जिहाद जो त पंहिंजो साहु भी कुर्बान करे मुंहिंजी ॻाल्हि मथे कयो। छो? इन में थोड़ी बारीकी आहे, समझण जी कोशिश कयो। ज़मीन उहा भली आहे जंहिं ज़मीन खे खाई करे गाह या बूटा निकिरनि। जेका ज़मीन बूटो पैदा नथी करे उन ज़मीन खे भलो न चइबो, उनखे चवंदा भलो। ॻाल्हायो नथा, निंड में अची विया। अब ज़मीन उहा भली जंहिंमें बूटो पैदा थिए न, बूटो उनखे खाईंदो त पैदा थींदी, माना ज़मीन फना थींदी, बूटो निकिरंदो, कुझु हिसो ज़मीन जो फना थींदो। ऐं बूटो उहो भलो आहे जेको जानवरनि जे कमु अचे। बेकार बूटो हारी भी साड़े छॾींदो ऐं कम जो भी न आहे। मथी शइ जे कमु अचे। मिटी उहा भली जेका बूटे जे कमु अचे, बूटो उहो भलो जेको जानवरनि जे कमु अचे, जानवर उहो भलो जेको इंसाननि जे कमु अचे। मथे खां मथी शइ जे कमु अचण इहो कमाल आहे। अॻिते ॾिसंदो त इंसान कहिड़ो भलो जेको हेठिन शयुनि ते ज़िंदगी न खपाए बल्कि रब ज़ुल जलाल जे कमु अची वञे, उन जे दीन जे कम में। इहो खटे, इहा आहे शहादत। तो दोस्तों, असल मसलो इताअते रब्बी आहे। पंहिंजे रब जी इताअत कयो, ताबेदारी कयो। अव्हांखे ख़बर आहे अल्लाह के सभिनी खां वधीक सजदो महबूब आहे। कुरान शरीफ में फरमाए तव्हांखे भी सजदो करणो पवे मत। कोशिश कजो वञे हिकिड़ो सजदो। वसजुद वक़्तरिब, रब जी ज़ात फरमायो सजदो कर्मो जो कुर्ब वठ, कुर्ब सिधे बीहण सां न सजदे में मिलंदो। ज़ोर सां सुभान। सजदे में कुर्ब आहे, सीट जी बीहण में कुर्ब न आहे। ऐं अव्हांखे ख़बर आहे आदम अलैहिस्सलाम खे ठाहे करे शैतान जी इम्तिहान सजदे सां वरितई। फसजुदू लि आदम, लेब माना इलाज कजे त वधीक बेहतर आहे। सूफ़ी भुलंदो न त गेड़ू कपड़े वारो चंदो त साईं शैतान त मुवहिद हो, तॾहिं त गैर जो सजदो न कयईं। हालांकि गैर जो सजदो न हुयो। इनखे मुतालो कोन्हे, पढ़ियल कोन्हे, ईअं धुका थो हणे। फसजुदू लि आदम, इलाजी माना में वठबो, माना मोह आदम दे कर, आडर मोहजे जो सजदो कर। तवां मोह काॾे करे सजदो कंदा आहियो? ज़ोर सां, ज़ोर सां। काबतुल्लाह, काबे जे दीवारनि खे पूॼींदा आहियो। हिकिड़ो वाणियो पियो चवे साईं तव्हां बि त बुत परस्त आहियो मड़े। राम रहीम भाइर आहे। ॾिसो बदमाशनि जा जुमला। मां चयो न साईं, राम शादी कई, रावण सां टकर खाधई। राम ॼायल हो, रब लम यलिद वलम यूलद आहे। रहीम उन जे बराबर कोई ना है। वलम यकुल लहू कुफुवन अहद। ये कीअं हेठनि खे मथे सां मिलाए थो चरिया। राम हेठियों आ, रहीम मथे आ। रहीम लैस कमिस्लिही शैउन, रहीम जो कोई मिसल मिसाल कोने। रहमान रहीम बेमिसल बेमिसाल।
फला तज़रिबू लिल्लाहिल अमसाल, रब जे लाइ मिसाल न मार, हो मिसलन मिसालन का मथे आ, छो त सोन जहिड़ो सोन थींदो, चांदीअ जहिड़ी चांदी थींदी, मोतीअ जहिड़ा मोती थींदा, माण्हुनि जहिड़ा माण्हू थींदा, मेहन जहिड़ियूं मेहूं थींदियूं, पर चओ रब जहिड़ी ॿी का हस्ती थियणी आ न थींदी। ईअं थो मिलाए। ऐं उनखे मां चयो काबतुल्लाह जो सजदो कोन्हे, रुखो ॾे रखियो वियो आहे। छो काबतुल्लाह ॾे मोह जेकॾहिं न हुजे हा त रोज़ानो जमायती मस्जिद में बखजी पवनि हा। चवे यार कल होॾे निमाज़ पढ़ीसीं, अॼु ॾखिण ॾे था पढ़ूं, वरी हिकिड़ो चवे हा उत्तर ॾे, वरी उहे पाण में बखजी पवनि हा। इमाम विच में भुज पियो पटाए। जहिड़े खे ख़तम करण जे लाइ हिकिड़ो मर्कज़ ठाहे ॾिनो त मां पंहिंजी रहमत ऐं अनवारात इन काबे जे मथां थो विझां, समूरनि जा रुख उन ॾे हुजनि, मुंहिंजो हुकुम मञो, फवल्लि वजहक शतरल मस्जिदिल हराम, चेहरो उन मस्जिदुल हराम ॾांहुं कयो। बस इहो उन जो ऑर्डर आहे त जीअं काबतुल्लाह असांजो क़िबलो हो, ईअं शैतान जो क़िबलो आदम हो, पर सजदो रब जे हुकुम जो हो। सजदो सजदे सां हमरा ज़ाहिर थी पवंदो आहे। हिकिड़ो अलाह वारो आयो कंहिं ॻोठ में, पोइ मिटीअ ते निमाज़ पढ़े, को तॾो हथ न आयुसि। ॿिए हिकिड़े आलिम सगोरो वॾो आलिम हो, उनखे ख़बर पई त हिते अलाह वारो आयो, खोड़ माण्हू मिलियसि, यार मां रहिजी वियुसि, मां ॾिसी त अचां। आयो त चयोसि हाणे हलियो वियो उहो अलाह वारो। हलियो वियो? हा। काथे निमाज़ पढ़ी? चइसि फलाणी जाइ ते मिटीअ ते निमाज़ पढ़ी। चई यार जाइ ॾेखारियो। जाइ जो ॾेखारे तो त हिन लीका पातल आहे। त हिन अल्लाह वारे आलिम चयो त इहो बुज़ुर्ग न हुयो, क्योंकि चई सजदो सजदो तफरीक आहे, सजदे सां हक़ ऐं बातिल नज़र ईंदो आहे। जंहिंखे रसूलुल्लाह जे तरीक़े मुताबिक़ सजदो करण न आयो, इहो वली कीअं थींदो? वली उहो आहे जेको सोहणे मुहम्मद जे मुस्तहब खे भी कज़ा न करे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। निंड फिटाए करे चओ बाबा। गाल समझो, थोड़ी बारीक गाल। ओ लीका पाए सज हीअं हथ माटे माटे सजदो थो करे। सजदो तो न जाइ ते हथ रखबो, वरी उतां ई खणी अचबो। नबीअ जी सुन्नत मुताबिक़ न आहे। छो? जुनैद बगदादी जेको सभिनी वलियन जो अॻवान आहे, लिखे थो पियो, पीरान पीर जे भी मुर्शिदन में दाख़िला, बगदाद वारे जे भी मुर्शिदन में जुनैद बगदादी दाख़िला। जुनैद तो चवे अतरीक़ मसदूदुन इल्ला तरीक़ रसूलिल्लाह, सब रस्ता बंद थियल आहिनि, अल्लाह न मिलंदो, रसूल जे तरीक़े सां रब मिलंदो आहे। ॿिया तरीक़ा कोन। सजदे सां समझी वियो। शैतान भी सजदे सां खुली पियो। अॻे त घणा नखरा, जॾहिं आर्डर मिलियो पोइ सजदो न करे सघियो। ऐं इहो सजदो ई आहे दोस्तो जंहिं इस्माइल अलैहिस्सलाम जे सिर खे एॾो बुलंद कयो जो उन्हीं सजदे वारे इस्माइल जे खानदान मां सजदे सिखारण वारो रसूलुल्लाह मुहम्मद मुस्तफ़ा आयो।
उनजो सजदो हो अल्लाह जे हुक्म जे साम्हूं। अव्हांखे ख़बर हूंदी कुरान में उहो सजदो भी ज़िक्र थियल आहे जंहिं सजदे सां फिरौन डिगी वियो। फिरौन वॾा जादूगर घुराया। कुरान शरीफ में किसो लिखियल आहे सूरत कसस जे अंदर वॾा वॾा जादूगर आया ऐं जादूगरनि पंहिंजा करतब ॾेखारिया। शैतान खे बि अलाह हिते आज़माइश जे लाइ ताक़त ॾेई छॾी आहे, शैतानी ताक़त। उन्हनि करतब ॾेखारिया, रसा भॼण लॻा, लठियूं उन्हनि जूं बि नांग बणिजी वयूं। कुरान में आहे कअन्नहा यस्आ, सब दौड़न लगियूं। फअौजस फी नफ्सिही खीफतम मूसा, मूसा के भव वठी वियो। भव छाजो वठी वियो? भव इन जो कोन वरतो तो को नांग ॾिसी करे डिॼी वियो, न बि अहिड़नि शयुनि को कोन डिॼंदा। बाक़ी भव छाजो? अवाम जो। त अवाम कीअं सम्झदी? मां बि लठो चलाईंदुसि उहा नांग थींदी, हिननि बि लठो चलाई उहा बि नांग थी वई। त माण्हुनि वीचारनि खे कीअं सम्झ में ईंदी त छा मसइलो? अब माण्हू त छड़ो सुर मिलाईंदा आहिनि। सुर हिकु जहिड़ो आहे या थोरो उनजो अञा वधीक सुरेलो आहे त चवंदो वाह जो मौलवी इहो। न इल्म जी ख़बर न पतो सम्झ जो। त हज़रत मूसा के इहो ख़ौफ़ थियो त मुंहिंजो कमु उन्हनि जो कमु माण्हुनि जे अॻियां विचड़ी न पवे। रब से फरमा अलकिहा या मूसा वला तखफ, खौफ न कर ए मूसा तू सट। जाल हक वज़ाकल बातिल इन्नल बातिल कान ज़हूका, हक मुकाबले में ईंदो त अमेरिका भी भजी करे तालिबान ला मैदान छॾे। अवाए बेसरो सामान ॾिठो तव्हां न? वीचारनि वटि कुझु ई कोन हो, उन्हनि जा सामान उन्हनि ते पई वसायूं। एॾी वॾी ताक़त पाण जियो बाइडन पियो बयान ॾे त 21 खरब डॉलर असां अफगानिस्तान ते खपायासीं, मिलियो असांखे रुपयो बि न आहे। नाहक असां हिन मुलनि जे मथे खपायोसीं, मुला मरी मारे मारे त बि वरी ईअं ई था बीठा। जंहिंजो रब तंहिंजो, ज़ोर सां ॻाल्हाए। त दोस्तो हक़ वारा थोरो बीही रहनि। वसबिरू वसाबिरू या अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरू वसाबिरू। नुस्बिरू जी माना मुसीबत अचे त सब्र कर, मातम न कर। ऐं साबिरू जी माना छा आहे? टक्कर थे, मुकाबलो थे त मैदान न छॾ, अल्लाह जी मदद ईंदी। थोरी देर खां पोइ ईंदी। हाली झंझोड़ींदो आहे मोमिननि खे। माण्हू समझदा ख़त्म थी वियो मोमिन, पर मोमिन ॼमियो रहे। सबित अक़दामना वंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। रब असांजे कदमनि खे साबित रख, मैदान में बीठा रहो। दोस्तो तवज्जो कयो, सजदो इहो बि हुयो जॾहिं मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी लठ सटी त तलकफ मा याफिकून। कुरान शरीफ तो फरमाए सभु उन्हनि जा रसा लठियूं खाई नाड़ करे मथे मुंहुं करे फिरौन ॾे उछल जो ॾिनई। त फिरौन हथ ॿधी करे मूसा खे पियो चवे महिरबानी करे हिनखे झल, मुंहिंजो साह थो निकिरे। सोचूं था तो जे मामले में क़बूल कंदासीं। मूसा अलैहिस्सलाम वतो त साॻी लठ थी वई। चवनि था फिरौन जो अल्लामा कुर्तबी लिखियो आहे हाज़मो एॾो मज़बूत हो कमीने जो, हफ़्ते में हिकु दफ़ो वेंदो हो लैट्रिन ॾे। जॾहिं इहो नांग ॾिठई त उन ॾींहुं 40 दफ़ा लैट्रिन ॾे अचे वञे पियो। वज़न तो भॼी पए। त मां ॿियो अर्ज़ु रखां दोस्तो,
या हालत दिसी उए जादूगर जेके मुकाबले में आया सजदे में किरी चवन लगा आमन्ना बिरब्बि मूसा व हारून। ऐ रब असां ओ दुनिया वारा बुधो असां उन रब जे अॻियां जेको मूसा जो रब आ हारून जो रब आ उन रब जे अॻियां झुकी पिया आहियूं। इहो सचो रब आहे जो इन सचे मूसा जी मदद कयईं जो असांजा नांग ख़त्म थी विया। मूसा अलैहिस्सलाम जो कम मथे चढ़ी वियो। चवनि था जॾहिं हुज़ूर जन मक्का फतह कयो न त बीबी हिंदा अबू सुफियान जी घरवारी बीबी हिंदा जंहिं वाशी के मोकले करे अमीर हमज़े के शहीद कराए जिगर चबाड़ियो वह मुसलमान थी जूती लाहे पंहिंजे बुत के वताई अची ठोड़ो कुटे बुत जी माण्हुनि जो अमां ही छा थी करे सरदारन माई ही सरदार हुई तो माण्हुनि जो अमां ही छा थी करे जे हिन चंड्रे जी केडी खिदमत कई से हे कूड़ा खुदा मोहम्मद जो रब सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तो दोस्तों सच्चाई जाहिर थींदी सजदे में किरी पया खबर पइजी वई सभिनी खे इन सजदो जुदा जुदा करे ॾेखारियो त सच्चा कहिड़ा आहिनि कच्चा कहिड़ा आहिनि। इहो ई सजदो आहे जेको हुज़ूर जन ॼाइण सां ॾेखारियो। मुंहिंजो सोणो करीम जन इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा भी ॼायो जॾहिं सर्ब सजूद हो आंगुर जो इशारो मथे हो त मां सॼी दुनिया जा सजदा ख़त्म करे हिकिड़े रब जो सजदो कराए ॾेखारींदुसि। चवनि था त शैतान रोई पियो उलमा लिखियो इन करे रुनो जो उम्मत खे माफ़ी वठी ॾियण वारो नबी अची वियो उन हरामीअ जे कम ते पाणी फिरी वेंदो शैतान जे मामले ते पाणी फिरी वेंदो। त सजदो हो मुंहिंजे रसूलुल्लाह जो ऐं उहो सजदो हो अम्मा आयशा थी फरमाए 15 शाबान ते हुजूर एडो लंबो सजदो कयो मां मुसल्ले ते हथ जो हयो त मुसल्ले ते ॼण गिलास पाणीअ जो वाहे छॾियो वियो हो एडो मुसल्लो आलो थी वियो। कंहिंजे लाइ रुना ज़ोर सां अफ़सोस इहो आहे उम्मत खे फिक्र ई कोन्हे। नबी साईं रातिन जो रातियूं सजदन में रोई उम्मत जे लाइ दुआऊं घुरियूं। दोस्तों समझो इहो भी सजदो हो जो सोणो करीम जन सजदे में आ इमाम हुसैन पुठीअ ते आ इमाम हसन हेठो आ। इतां उलमा खोड़ मसला कढिया इन रिवायत में त ॿारनि खे मस्जिद में आणे सघिजे थो पर जेको पेशाब पाखानो करे नंढड़ो ॿार उन खे न वठी अचिजे। बाक़ी नंढड़ा सिखंदा तॾहिं जॾहिं ईंदा न अॿे अम्मा मस्जिद में। ऐं नबी साईं भी एडो करीम नबी हो जो सजदे खां उथे ही न पियो। कन लिखियो 72 दफ़ा हुजूर जन चयो सुभान रब्बियल आला। सब चो सुभान रब्बियल आला 72 दफ़ा। उलमा लिखियो 70-72 छो चऊं जो हजरत इमाम हुसैन जा करबला में माण्हू भी 72 हा शहादत जा 70 दफ़ा सजदे में सुभान रब्बियल आला पर लोडो नथा ॾियनि। यो भी सजदो
एकड़ो वो भी सजदो उहा भी नमाज हुई जो हजरत उमर साईं मुसल्ले ते बीठो हो खंजर जो वार थियो रुकुआ वांगुर झुकी हेठ वेठा फरमाओ अब्दुर्रहमान बिन औफ के इशारो क्यों त नमाज पूरी थियण खपे मुझो तवज्जो न नमाज के पूरो कराए वठ वल असर ऐं इन्ना आतैना सां हजरत अब्दुर्रहमान बिन औफ नमाज पूरी कराए छड़ी यकदम जालिम ते हमलो क्यों त 7 खून ॿिया भी करे विधई मजूसी हो ईरानी मजूसी उनके अंदर जी बाव हुई साहबा ते हमलो कई हजरत उमर बेहोश थी विया थोड़ी देर का पो होश में आया त पुछऊं नमाज गाल समझो था मोमिन जे कल्ब में नमाज ऐं सजदो एड़ो हुजे जो कबर में भी हदीस में इंदो आ के मानू चौंदा दऊनी उसल्ली ओ फरिश्तो छड़ियो मुखे उथारियो थवे त पहिरियों नमाज ऐं सजदो करे वठां पो तव्हां के सवालन जा जवाब थो दे भाई वडो मकाम एडी मोहब्बत सजदे नमाज से असा काबतुल्लाह में वेठा हुजो एकड़ो हमराज मुझे भिक में ही हुयो सफ़ा गड नमाज पे पढ़े असा सजदो करे उथी वियासे हे उथियो ही कोन नमाज खां पोइ ॾिठो उन जे पासे में साथी बीठा भमा चो उथायोसि निंड अथसि या बेहोश थी विया छा चऊं त आहे ई कोन बसि सजदे में साफ़ परवाज़ थी वियुसि अजीब मौत काबतुल्लाह में सजदे जी हालत में मौलाना अब्दुल गनी जाजरवी ला भी ये चवंदा आहिनि त नमाज मुसल्ले तूं विछारे करे रखियो सजदे में इहा आयत पढ़ियो या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिकी राज़ियतम मर्ज़िया ऐ मुतमइन नफ्स मोटिया अल्लाह तो ते राज़िया तू उन खां राज़ी हेॾे मोटिया माना अल्लाह इन्हीं सॾ सां कन माण्हुनि खे सॾे थो ऐं फरमाऊं इहो भी सजदो हो जो करबला जी रात हुई आशूरा जी रात 10 जी रात हजरत ब्लैक आउट करायो ब्लैक आउट हे भी कंदा थे बतियों बंद कराईंदा थे इन में रोहड़ीअ में एकड़ो असा दोस्त हो सिपाही हो कुछ ये बेचारे जी दाढ़ी बाड़ी भी लसूट टाइप हो चई सही मां भी कारन कपड़न से वेठो हुजां एकड़े मुखे अची छिकियो हेॾिया मां चो भेणा चंद्रा मां मर्द आहियां तूं छा समझो एॾा बेवकूफ़ एड़ी बाबरकत रात बुराई में या भंग पींदा वेठा या चरस पींदा ओ मुंहिंजा सोना या उहा रात हुई जो हजरत दिया बंद कराए पांजे दोस्तन के चयो सब भजी वञो तव्हांजी तलब में ही नाहिन मुखे सुभाणे मैदान करबला मल्हाइणो आ तव्हां उंधारीअ जो फ़ाइदो वठी निकिरी वञो त चओ इमाम जा यार भी इमाम वांगुरु सुहिणा हा असांजे पाड़े में एकड़ो हमरा हुआ लोफरा पोइ हिकिड़ो मांखे जमायती पियो चवे साईं मां सॼे इलाइक़े जा लोफर सुञाणंदो आहियां मां चयो तूं भणा नेक माण्हू तोखे लोफरनि जी कहिड़ी ख़बर चई जेको पंहिंजे पाड़े में वेठो आहे इन ॾे जेके अचनि वञनि था सम्झंदो आहियां इहे बि अहिड़ा हूंदा इहो उसूल आहे क्रिकेटर छोरे जा यार भी क्रिकेटर हूंदा फिल्म ॾिसण वारो ड्रामा ॾिसण वारे जा यार भी ओड़ा ही हूंदा निमाज़ीअ जा यार भी निमाज़ी हूंदा जो इमाम भी सुहिणो हो तो उन जा यार भी सुहिणा
उन जा यार भी इते त हमरा खुश थे तो कारण कपड़न वारो पर थोरो इन गाल के वधाए त वञ न। इमाम सोणो हो त इमाम जो नानो सॼी काइनात खां मथे सोणो हो। जे इमाम सोणो उन जा यार सोणा त नबी भी चओ सोणो उन जा भी सब यार सोणा। नबी जा भी सब यार इते अची रुकजी नबी न इहो उसूल आहे। नबी नाकाम न हो उन जा यार भी सब कामिल आहे। त दोस्तो इमाम साहब यारन खे चयो त भॼी वञो पर यारन चयो साईं काॾे वेंदासीं केतिरो खाईंदासीं। आखिर त मिनहा खलकनाकुम व फीहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा। इन मिट्टीअ मां पैदा थिया इन मिट्टीअ ॾांहुं मोटंदासीं इन मिट्टीअ खां उथंदासीं त पोइ नाने तुंहिंजे खे मुंहं सां कहिड़ो ॾेखारींदासीं असां बि भॼण वारा तुंहिंजा यार न आहियूं। केतिरी ज़िंदगी हलंदी। इमाम साहब भी ज़िंदा हुजे हा त केतिरो हुजे हा अॼु ताईं वेठो हुजे हा ॻाल्हायो नथा। जिंदगी तो एतरी है न 50-50-60 साल 70 साल 80 साल। कुल इन्नल मौत अल्लज़ी तफिरून मिन्हु फइन्नहु मुलाकीकुम सुम्मा तुरद्दून इला आलिमिल गैबि वश्शहादा फयुनब्बिउकुम बिमा कुंतुम तामलून। वो ॾींहुं अचण वारो आहे सभिनी ते ईंदो। नबियन ते आयो वलियन ते आयो मौत जो वो मामलो वडेरन अमीरन नवाबन ते भी आयो डॉक्टरन ते भी पीरन फकीरन ते भी वड़ा वड़ा डॉक्टर बिसिल्लिम मात अरस्तालीस अफलातुं व इफलीजिन। ये अजीब शेर थे। बिसिल्लिम मात अफलातुं अरस्तालीस अफलातुं व इफलीजिन व लुकमानुम बिसिरसामिन व जालीनूस मबतूना। ये तो अरस्तालीस के सिल जो माहिर हो माना टीबी जो माहिर हो पान मरी भी टीबी में वो बिसिल्लिम मात अरस्तालीस अफलातुं व इफलीजिन। अफलातून के फालिज वतो वो फालिज में बर्बाद थी वियो दिमागी माहिर हुयो उन दिमाग में हलियो वियो। व लुकमानुम बिसिरसामिन लुकमान के सिरसाम थियो लुकमानुम बिसिरसामिन व अफलातु व जालीनूस मबतूना। जालीनूस अज भी दुनिया में मिलंदी आहे बाजार में जवारिश जालीनूस पेट जे सभिनी मर्ज़न जो इलाज आहे। जालीनूस पेट जे मर्ज़न जो पर पाण के दस्त थियसि त बंदी करे न सघियो ईअं हली वियो। मौत अजीब शइ आहे। वॾा वॾा डॉक्टर गिड़काए विया। तब दोस्तों या जिंदगी केड़ी आ। ए दुनिया में को चोरी में मरी वियो को जिना में मरी वियो को कौमी तकरारन में मरी वियो को बनीअ ते मरी वियो को मेह ते मरी वियो को रिढन ते। असांजे पासे 11-13 खून थी विया रिढन ते ये मरी विया खपी विया। ये सब मौत बर्बादी आ। जो मौत एड़ो अचे जो रब जे नाले ते बरी वञूं यो कटे वियो। यो शहादत जो मौत आहे वॾो अज़ीम मौत आहे। त दोस्तों यारन चो साईं केतिरो जीअरा रहंदासीं असां कीअं भॼंदासीं। पहिरियों असां सिर ॾींदासीं उन खां पोइ तव्हां पंहिंजो मैदान मल्हाइजो। असां जेसिताईं जीअरा हूं तव्हांखे मैदान ॾे न छॾींदासीं। त हज़रत फरमायो जो नथा वञो त ॿुधो कुछ असांजो मतलूब आहे कुछ रब जो मतलूब आहे कुछ अहिड़ी ॻाल्हि आहे जेके असां घुरूं था
ऐं कुछ अहिड़ियूं शयूं आहिनि जेको रब घुरे थो पियो। पो मां पंहिंजी घुर खे पोइते करे रब जी घुर खे अॼु राति अॻिते थो कयां। मुंहिंजी घुर शहादत जो मौत आहे। मां पंहिंजी शहादत जे मौत खे अॼु राति पोइते करे रब जी घुरबाननि खां इबादत आहे। अॼु राति सारी रब जी इबादत में था गुज़ारियूं जो रब जी घुर पूरी थी वञे। अब केड़ा केड़ा इबादत सां शौक़ रखंदो। नारे तकबीर। होश में थियो गाल समझो कम जी थे जै मकसद लाए आया हो। इबादत है मकसूद मतलूब मोमिन। शहादत है मकसूद मतलूब मोमिन। वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। रब से फरमाओ बियो को मुखे मतलब कोने तवां जी इबादत दिसण चाहया तो तवां जो झुकण ऐं सजदा दिसण चाहया तो। यो वडो सजदो आ। हदीस पाक में इंदो आ जदे मानू नमाज पढ़ंदो आ अल्लाह से फरिश्तन के घुराए चंदो आ तो फरिश्ता तवां के मानी जी घुर कोने तवां के बचड़ा कोनन तवां के घर बार जो फिक्र कोने तवां सजदो कयो तो वो भी सजदो आ पर मुखे तो सजदो हिन बानन जो थो वणे जो सब फिक्र दुनिया जा भी विधा थमास पो भी मेहू माल मताव सब कुछ छड़े मुझे दरवाजे ते सजदे जे लाए आयो आ। अब यो वडो मसलो आ। अदन भेड़न के भी चओ तो नमाज पढ़ो तो हजरत सजी रात नमाज पढ़ी सजी रात ॾहीं जी रात नमाज में असां वारो वीचारो छड़ो मातम में पूरो सादा मातम इबादत हुजे तो तू पीए जे मथा भी कर। पी मरी वने हिकड़ो हमरा सजी रात पिटे आय मुजाबा आय मुजाबा आय मुजाबा असुर जो चवे रब साईं जेको हाय हाय कम यो सवाब अबे के बख्श मिलंदो। गालायो न यो सवाब आ जा वो पान भी न थो मने चे तो सवाब ना अरे सवाब ना है तो पो करें छो तो सादा यो मसलो समझो मुझा सोना इबादत मकसद आ इबादत है तो मुहर्रम में चलो याद करना है ना अहल बैत के 10 ॾींहं मुहर्रम जा हाने जो 10 पूरो थियो तो इं मरी विया जन कुतो दूही ते मरी वियो। अब ज़ाहिरी अलाए काॾे हिते हुते बीठा दोल दुकड़ खयूं मन 10 ॾींहंनि ते यादि कंदा बाक़ी अॻिते जान छुटी। अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नी अहल बैत खे तो हर नमाज में यादि कंदा आहियूं। हर नमाज में पढ़ंदा आहियो ना पढ़ो समूरे अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला जोर सा नफिल में भी पढ़ाऊं वाजिब में भी पढ़ाऊं फर्ज में भी पढ़ाऊं सुन्नतन में भी पढ़ाऊं। आले मोहम्मद चो सुनिया खां विसरे ही कोन थी असां जी इबादत जो हिस्सो बणजी वई आहे जो असां उन ते दरूद न पढ़ूं त नमाज कामिल थे ही न थी। पढ़ो जान आले दरूद ये हर वक्त याद आ असां के आल तू छड़ो 10 मुहर्रम ते तो बस करें। तो दोस्तों समझो बहरहाल सजी रात इबादत क्यों असुर के वक्त में ही वेही रहा मुराकबे में निंद अची वही हजरत के उठा त टक दिनऊ जाग्या त टक दिनऊ भेण ज़ैनब चो अदा बचड़ा उन में पिया निंद भी नथी अचे फुरात नदी ते कुत्ता बिला त पानी पीन था पर नबी जो न्याणियों ये वेठो साईं छाते था खिलो समझायो त सही फरमाऊं छा बुधाया तो के हाने हाने हुजूर जी ज़ियारत थी आ नाने जी ज़ियारत थी आ जन्नत जो वडो मैदान आ नूरानी मैदान
मुझो अबो अली भी बीठो आ, अम्मा खातून जन्नत फातिमत ज़हरा भी वेठी आ। फरमा मुखे चवन था पुट हुसैन ही सजो ताम जन्नत में सींगारियो पियो आ, तो जो रोज़ो त असां ॾे आ, छो देर तो करे, छो थो डिजे। मुखे इन गाल ते खुशी थी आए जैसे टक निकतो आ त सुभान अल्लाह, ही केडो अजीब मकाम आ जो रब ऐं रब जे दोस्तन सां मुखे मिलाए थो। भाई वॾो मकाम हो। मां दोस्तन के बुधाइंदो आ, तव्हां असां खे केड़ी खबर दुख में, दुख जो छा मकाम आ। इंशाअल्लाह सुभाणे तव्हां खे बुधाइंदुसि खोहारन में। वो वॾो मज़मून आ, वॾो मज़मून दिमाग में अचे थो। दुख जो केड़ो मकाम जेको हाफ़िज़ साहब मोहम्मद सिद्दीक़ रहमतुल्लाह अलैह बरचूंडी शरीफ वारा बुधा थे, वॾा वली हा, पोयर उन मां न आहिनि। हज़रत शादी कोन कई। हाफ़िज़ साहब आ। मौलाना उबैदुल्लाह सिंधी इन वटि पाण मुरीद थियो। सिंधी इन मुर्शिद जे करे सॾाईंदो, न त उर्दू ॻाल्हाईंदो। उनजी मादरी ज़बान उर्दू हुई, पर सिंधी चवंदो हो त मुंहिंजो मुर्शिद सिंधी आ, इन करे सिंधी ॻाल्हाए। हाफ़िज़ साहब चवनि था, हाफ़िज़ साहब खे हिकिड़ी माई चयो, साईं कॾहिं मुंहुं ग़रीब जी दावत बि खायो, वॾेरा त साईं तव्हांजे लाइ छेला कोंदा आहिनि, मुंहिंजी मावटड़ो भतड़ो त खाई वञे। चो मुर्शिद उहो भलो आहे जेको रसूल जी सुन्नत ते हुजे। हज़रत भी चयो वाह क़बूल आ मूंखे। छो हुजूर जन फरमा लौ दुई तो अला ज़िल्फ़ शातिन ला अजबतुहु, मूंखे जेकॾहिं बकरीअ जे खुर सुकल ते को गरीब दावत ॾींदो त मां उन जी दावत भी क़बूल करे उन वटि ईंदुसि। नबीअ जो इहो शान हो त मुर्शिद जो शान भी अहिड़ो हुजे जो मुस्तहब भी कज़ा न थिए उन खां। बाक़ी हे बंगोड़ो वटू लटू मुछू कटू जे अबे ॾाॾे जो मुर्शिद आहे। ओए सादा बर्बाद करे छॾी पाण खे। मुर्शिद में वसफूं ॾिसें त नबीअ जूं ॾिस, हुन जूं सुन्नतूं ॾिस। सुन्नतन मुस्तहबन में पूरो आहे त मुर्शिद आहे। निकतल आहे त कढ ॿार। ॻाल्हि न सम्झो। हा त दोस्तो हाफ़िज़ साहब उन कुराड़ीअ वटि वियो। कुराड़ीअ खे वरी ॿ दबला हा, हिकिड़ो लूण जो, हिकिड़ो वरी खंड जो। भतड़ो अछो चाढ़े, मगरिब अंधारी जो टाइम थी वियो। उन वीचारी जी नज़र अॻे ई कमज़ोर। ठका जो कढाएं त लूण वारा ते हुन पंहिंजे दिलि में चयो त मां मुर्शिद खे कोट चाढ़े ॾियां खंड जा। ॿ टे दफ़ा खंड बुड़के मथो मिठो करे भत खारायां। सम्झेसि, मिठो भत करे खारायां। पर विधई छा, चइबो त अलाह नियतन खे ॾिसंदो आहे, अलाह अमल खे न। ॻाल्हि सम्झो था। इन करे अमल उते ॻणबा न, अमल ॾिठा वेंदा त अयुकुम ahsanu अमला, अयुकुम अक्सरो अमला न आहे। हिकिड़ा नफ़िलनि ते नफ़िल, नफ़िलनि ते नफ़िल, हिकिड़ो नफ़िल बि सिधो न पढ़ियई। ये नफ़िल कहिड़े कम जा? उते नफ़िल ॻणबा थोरी, नफ़िल तोरबा। त कहिड़ो हिकिड़ो ई नफ़िल पढ़े पर सोणो ठाहे पढ़े, जान छुटी। मसलो त क़ुरान में ईअं सम्झायल। त हिन वीचारी जी नियत न हुई। नियत ॾिसो, इहो ई मसइलो आहे। माण्हू चवंदा आहिनि हज़रत अमीर माविया आहे रज़ी अल्लाह अन्हु आहे, हज़रत अली साईं छो विड़िया? मां चयो विड़िया भल विड़नि, पर नियत पाक आ त ॿई जन्नत वेंदा। ॿई जन्नत। ऐं क़ुरान में दवाए दुआ कुल्लम वादल्लाहुल हुस्ना। रब साईं क़ुरान में फरमायो आहे असां सभु नबीअ जे यारनि सां हेठियनि मथियनि सभिनी सां वाइदो कयो आहे त सभ खे जन्नत ॾींदुसि। ॻाल्हि सम्झो।
नियत पाक हुजे न। बुजुर्गन मसलो लिखियो आहे, हिकिड़े माण्हू पुराणे दौर में मस्जिद जे दरवाजे ते किलो हयो, इन नियत सां त को डांद को गऊं को पंहिंजी मेह ॿधी निमाज़ आराम सां पढ़ंदो त मेह ॿधी पई आहे, को घोड़ो को गॾो ॿधी निमाज़ आराम सां पढ़ंदो। ॿियो वरी आयो उन जी नियत में इहो फ़िक्र आयो त यार हे किलो त कंहिं नज़र जे घटि वारे माण्हूअ खे राति जो लॻी न पवे, वीचारो किरी न पवे, जंग न भॼी पवेसि, उन वरी पटे छॾियो। हिकिड़े हयो ॿिए ॻाल्हायो ॿिए पटे छॾियो। त बुजुर्गन लिखियो ॿिन्हीअ जी नियत पाक हुई, हणण वारे खे बि सवाब मिलियो त पटण वारे खे बि नियत ॾिसबी आहे न बाबा। तूं ॿाहिरों अमल ॾिस, असांखे त क़ुरान में थो ईअं नज़र अचे। खोलियो क़ुरान, ॿ नबी आहिनि, हज़रत मूसा ऐं हारून, ॿई भाइर आहिनि। हारून अलैहिस्सलाम वॾो नबी आहे, वॾो भाउ आहे। मूसा अलैहिस्सलाम ॿियो नंबर भाउ आहे। ॿिन्ही खे नबूवत आहे। ग़लत फ़हमी थी, हज़रत मूसा पंहिंजे वॾे भाउ जी ॾाढ़ीअ मां मथे जे वारनि खां वरितो त हे काबे जी पूॼा तूं कराई आहे। नियत अल्लाह जी तौहीद ते गैरत, गैरत में अची करे पंहिंजे भाउ जी ॾाढ़ीअ खां वरिते हे छा थो करे? त भाउ चयो अदा मां ॾाढो रोकियो मान, मां सम्झायो थमान, तूं ग़लत वला ताख़ुज़ बिलिहियती यब्न ला ताख़ुज़ बिलिहियती वला बिरासी। ऐं मुंहिंजे अम्मा जा पुट, मुंहिंजी ॾाढ़ीअ मुंहिंजे मथे खां बख न विझ, तूं सही नथो सम्झे। मां ॾाढो रोकियो थमान, पर मां इंतज़ार में हुम तूं अचे त गॾिजी हिननि सां जहिड़ो जोटियूं। मुड़नी कोन था। जॾहिं ख़बर पई हज़रत मूसा खे त वाकई अधे जो कुसूर न हो, त हथड़ा खणी दुआ घुरे, रब इग़फिरली वली अखी, रब मूंखे बि माफ़ कर, मुंहिंजे अधे खे बि माफ़ कर। इहो ई झगड़ो असांखे सहाबा में बि नज़र अचे थो। अब भल विड़नि, पर नियतूं ॿिन्ही जूं पाक हिन नबूअत खां लही विया छा? मूसा अलैहिस्सलाम सां लही विया नबूअत, त सहाबीअ जे दर्जे खां कीअं लहंदा? उन्हनि जूं नियतूं आली हुयूं। इहो ई त सबब हो, हज़रत अली जॾहिं तलहे सां ऐं ज़ुबैर सां जंग कई, तलहो शहीद थी वियो। तलहे जी रज़ी अल्लाह अन्हु, उन जी बांह सुकल ही, जो नबी साईं ॾे तीर अचनि पिया, हज़रत तलहे हीअं तीरनि खे पंहिंजी बांह ते रोके पियो, बांह सुकी वई हुयसि हुज़ूर जी दिफ़ा में। जॾहिं शहीद थियो जंग में, त तले जी उन सुकल बांह खे अली साईं चुमियूं पियो ॾे त तूं विढ़णा आहे भुल में मूसां, पर तूं भी जन्नती आ, तो जे लाइ भी रसूलुल्लाह फरमायो तला फिल जन्ना, जुबैर फिल जन्ना, फरमा अब्दुर्रहमान फिल औफ फिल जन्ना, अली फिल जन्ना, उमर फिल जन्ना, उस्मान फिल जन्ना, अबू बकर फिल जन्ना। 10 यार, 10 जे लाइ जन्नत जी खुशबरी अली भी चुमी ॾेई करे पंहिंजे मुक़ाबिल खे चए थो तूं भी जन्नत वेंदे त मां भी जन्नत वेंदुसि। नियतूं ख़ैर हूं न, त माईअ जी नियत हुई त मां छा बुरके ॾियांसि, पर विझी छा वई, मसलो कोन्हे वॾो। हज़रत वरी मज़े सां खाधो, हज़रत वरी अञा मुंह में रौनक पई वधे, त माई साहब चयो आख़िर में साईं गिराणो त बचाए ॾीजईं। हज़रत बचा वात में जो माई रखे त अल्लाह वीचारीअ खे अफ़सोस थियो, मां त मुर्शिद खे मारे विधो, एॾो लूणु। अबा मां भुली वई आहियां, अबा मूंखे माफ़ी ॾे, मां छा कयां, ॾाढी परेशान। त हज़रत जलाल तारी थी वियो, फरमाओ अम्मा तूं त मूंसां महिरबानी कई आहे, रब जूं मेहर जूं सिफ़तूं त रोज़ पियो ॾिसां, तूं अॼु हो पासो बि महबूब जो ॾेखारे छॾियो, महबूब जो पूरो चेहरो त अॼु ॾिठो अथऊं। ॻाल्हि सम्झो था? हा, नबी अलाह साईं जी सुञाण सिफ़तनि सां आहे न। सिफ़तूं हिकिड़ियूं रहम वारियूं, ॿियूं जलाल ऐं कहर वारियूं। त जलाल वारियूं जमाल वारियूं तूं रोज़ ॾिसे थो, त इहो पढ़ियूं, मेहर सजण दम बदम, कहर सजण गाह गाह,
मेहर सजन दम बदम कर सजन गाह गाह। मेहरमाना मेहरबानी तो जो घड़ी घड़ी दम बदम कर सजन गाह गाह। ही भी सजन वाह वाह हूं भी सजन वाह वाह। मुझे सोनो हुसैन भी आखिर में बचड़ा खणंदो खणंदो जदे पान मैदान में निकतो त मथे मुंह करे तो चवे रज़ीना बिरज़ा इल्ला। आय अल्लाह मां तुझी रज़ा ते राज़ी आहियां मज़ो वठंदे तोड़े थो अचां। मुसीबत ते मज़ो सुभाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि त कीअं मुसीबत में मज़ो थींदो आहे अकल ऐं नकल सां। त इहो हज़रत इमाम हुसैन हो। इन जे लाइ हाय हाय न बल्कि वो चवंदा आहिनि तुंहिंजो शाह मुंहिंजो शाह वाह वाह। असां इहो वाह वाह हज़रत हुसैन जे लाइक़ु आहे। त जंहिं अहिड़े आलम में भी कमाल जो मामलो अदा करे ॾेखारियो। फरमाऊं सारी रात इबादत कयूं सुबह जो मैदान मल्हायूं। इहो हिकिड़ो सबक ॾेई विया असां तव्हांखे त कुर्बानियुनि खां सवाइ कमु न हलंदो। तूं चवे छड़ो ॿ टे बिस्तरा खयमि मां दीन जो कमु पूरो करे छॾियुमि। हा साईं न मुंहिंजा साईं हिते सिरनि जो सौदो आहे। छाजो हा न शवद नसीब दुश्मन के शवद हलाक तेगत सरे दोस्तां सलामत के तो खंजर आजमाई। अल्लाह वारो तो चवे त दोस्तन जा सर सलामत हुजन जाते तू खंजर हला। इन्हनि मुसीबतन में भी पे मजा वरता। हवा सुख में तो हर को मजो वठे मुसीबत में मजो वठण इहो अल्लाह वारनि जो कमु। तो दोस्तों असां तव्हांखे भी खपे ऐं इहो सजदो हो आखिरी करबला जे मैदान में जॾहिं 25 तीर लगा हज़रत के जीअं ॿाहिरि निकिता त फरमाऊं दऊनी उसली छॾियो यारो त मां निमाज़ जूं बरकातूं अदा करे वठां। हेठि लही पिया सर सजदे में हो त सिर तन खां जुदा थियो। सुभान रब्बी अला जे उन आवाज़ सां जुदा थियो जो करबला में अज भी उहा ज़मीन शाहिदी ॾे थी त सजदो इन्हीअ खे चइबो आहे। अहिड़े आलम में भी जंहिं सजदो न छॾियो हुजे तोखे मथे में सूर पियो त अॼु चए निमाज़ नथो पढ़ां सुम्ही पियो आहे। हवा कहिड़ा कहिड़ा निमाज़ जी पाबंदी कंदो। इहो अहद मुआहिदो हिन महीने में करणो आहे। सजदो कंदा ऐं ॿुधो सजदो कमु हिते न आहे। हुज़ूर फरमाओ क़यामत जे ॾींहुं क़यामत जो मैदान थींदो। अल्लाह के कावड़ हूंदी कोई नबी अॻियों अची न सघंदो। मूंखे इजाज़त मिलियल आहे मां अल्लाह जी दरबार में अर्श जे पाए जे अॻियां सरबत सुजूद थींदुसि। रब जी अहिड़ी तारीफ़ कंदुसि जो सजदे जे करे रब साईं जी कावड़ लही वेंदी। मूंखे फरमाईंदो या मोहम्मद इरफा रासक सलतो तावशफे तुशफा। ऐं सोना तूं सजदे खां मुंहुं मथे करे भी घुरंदो वञ ॾींदो वेंदुसि सिफारिश कर त छॾींदो वेंदुसि। इहो सजदो अञा अॻिते ॿियो सजदो जेके हिते सजदे करण वारा हो मुबारक हुजे। जेका मां आयत पढ़ी यौम युक्शफु अन साकियूं व युदअउन लिस्सुजूद। अल्लाह से तो फरमाए जॾहिं मां पंहिंजी पिनी खोलींदुसि। इन जो छा मतिलबु आहे पिनीअ जो उलमा खां समझो। बेमिसल बेमिसाल आहे उहो असां वांगुरु पिनी न आहे। अलाए छा मतिलबु आहे। फरमाऊं जॾहिं मां पंहिंजी उहा पिनी खोलींदुसि क़यामत जे ॾींहुं माण्हुनि खे चवंदुसि त सजदो कयो। जेके मुंहिंजी दुनिया में सजदे करण वारा आहिनि सजदे में पवंदा। सजदे जे ई अंदर 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 मां जन्नत जो फ़ैसिलो करे छॾींदो। जेके हिते सजदो नथा कनि उते उन्हनि जी पुठी लोह जी थी वेंदी। हीअं बीठा रहंदा सजदो करे न सघंदा। इन करे औरतनि मर्दनि खे मां अर्ज़ थो कयां त हीउ महीनो सजदनि जो महीनो आहे। सजदे जी तजदीद कयो।
इबादत जी तजदीद कयो ऐं सजदो ठूंगा हणी न कयो। हुज़ूर जन फरमायो तव्हां कंहिंखे चोर सम्झंदा, चइसि जेको मेंह चोरी करे, गऊं चोरी करे, उठ चोरी करे, जेको माल चोरी करे इहो चोर आहे। फरमान न, इहो त नंढड़ो चोर आहे, वॾो चोर अथवे जेको सजदो ऐं रुकू ईअं ठूंगा हणी करे, इहो वॾो निमाज़ जो चोर आहे। इहो सजदो न आहे। सजदे में जेतिरो थी सघे, हदीस जे किताबनि में हुज़ूर जन तहज्जुद जो सजदो ओ 2.5 सिपारा जेकॾहिं कंदा हा तिलावत जी त एतिरो डिघो सजदो बि कंदा हा। यकी सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल, जेतिरा दफ़ा पिया पढ़ो, घटि में घटि 3 दफ़ा त पढ़ो, घटि में घटि हा सजदे में एतिरो पढ़ो। ठूंगा न आणो, आराम सां सजदो, आराम सां रुकू, मोहब्बत सां त रब तो जे अॻियां आहियूं, तूं असांजे अॻियां बीठो आहीं। इन तसव्वुर सां शैतान चवंदो यादि कर मेंह थी वञे आहराए बि, उहो चवंदो दुकान ॾे हलूं। असांजे हज़रत मुर्शिद हालेजवी रहमतुल्लाह अलैह रहमतुं वासिआ फरमाईंदा, अबा जॾहिं निमाज़ जो टाइम थींदो आहे न, माण्हूअ खे पहिरियों त शैतान निमाज़ पढ़णु न छॾींदो आहे। जॾहिं निमाज़ पढ़ंदो आहे त पोइ चवंदो आहे जल्दी कर जल्दी कर, हो कम बि थियो, हो कम बि थियो, हो बि कमु। पोइ वरी अहिड़ो विचड़ाए छॾींदो आहे कम खे निमाज़ में जो न ख़बर पवंदसि 4 पढ़े अलाए 3 पढ़े, ईअं निमाज़ खे खोखलो करे छॾींदो आहे। त दोस्तो निमाज़ जी पाबंदी कयो, सजदा कयो, मातम सां कुझु न आहे। हे वीचारो सजदा छॾे वञी मातम ॾे बीठो आहे, सुठी शइ छॾे किनी शइ ॾे हलियो वियो आहे, इहो ग़लति अमल आहे। हुज़ूर जन फरमायो जेको मातम कंदो, सही हदीस में बुखारी मौजूदु आहे, उनखे डांबर जो लिबास पाराए जहन्नम में विझंदा। ऐं हिननि वरी हाणे सां डांबर शुरू कयो आहे। मसलो असां वञूं काॾे, हे पाण चवनि था त ओॾे वञूं, पोइ गूंह जे कीड़े खे गूंह खां ॿाहिरि कढंदो न वरी भईदो ओॾे। त दुआ कयो अल्लाह साईं असांखे ख़ुशबू जो आशिक़ बनाए, सचाईअ जो आशिक़ बनाए, सजदनि ऐं निमाज़नि जो आशिक़ बनाए, अल्लाह सही रस्ते ते हलाए। हा दुआ कयो अल्लाह मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह छा थो चए बा? नज़र न्याज़, हा नज़र न्याज़ अबा अल्लाह न्याज़ माना निवड़त, निवड़त कंहिंजे अॻियां थींदी आहे। इमाम भली इज़त वारा हुजनि पर इबादत हक़ कंहिंजो आहे। अबू भली इज़त वारो हुजे पर ज़ाल में शरीक, इहो ग़लति आहे बा। नज़र न्याज़ ग़ैरनि जी ग़लति आहे। अल्लाह जे नाले जी बास बासियो, उन जे नाले जी ख़ैरात कयो, पोइ उन जो सवाबु चओ त अल्लाह इमामनि खे मिले, पोइ सही आहे असां बि खाईंदासीं। हलाल करे त खाए। 4 शयूं क़ुरान शरीफ़ में हराम आहिनि, सूअर, तकबीर जी रत, मुर्दार जो गोश्त ऐं कंहिं पीर फ़क़ीर जे नाले जो खाधो पीतो, इहो हराम थी थो वञे। त दुआ कयो अल्लाह असांखे हलाल खाराए, बुराईअ खां बचा, पंहिंजो फज़लो करम फरमा। जलसो हलंदो ख़तमु थींदो, साईं कंदो न, साईं अची वियो आहे, अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जो बयानु थींदो, झटि वेहो क़ुरान शरीफ़ ॿुधो मज़े सां। अल्लाह साईं असांजी हाज़िरी क़बूल फरमा। इरफान अल्लाह इन जे वालिद साहब बि बीमार रहंदो आहे, इन्हनि जे घरनि में बरकतूं अता फरमा, परेशानियूं दूर फरमाइनि। अल्लाह इन्हनि जी मोहब्बत आलमनि सां, नेकनि सां, सालिहनि सां, अल्लाह इन्हनि मोहब्बतनि सां, उन्हनि सां, अल्लाह वारनि सां असांखे गॾे छॾ, पंहिंजो फज़ल फरमा, पंहिंजो करम फरमा। अल्लाह जिन हिननि ख़र्च कयो आहे, महिनत कई आहे, अल्लाह इन्हनि खे डबल ट्रिपल करे इन जो बदिलो अता फरमा, दुनिया ऐं आख़िरत में इन्हनि जो बदिलो अता फरमा। जेके दोस्त कदम खणी आया आहिनि, अल्लाह इन्हनि जे इन्हनि क़दमनि खे क़बूल फरमा, ज़रूरतूं हाजतूं पूरियूं फरमा, ज़रूरी दुआऊं क़बूल फरमा। सल्लल्लाहु अला ख़ैर ख़ल्क़िही।